तुझे भाउ जे खिलाफ आहिनि। ये सब माण्हू रब ने जा अथई ऐं ये कूड़ियूं शादियूं ॾेई रहिया आहिनि। तोड़ कोई सबूत आहे त रब ने माण्हू कुड़ियूं शादियूं था ॾियनि? जा तूं इहो त समझी त दुनिया में तूं हिकिड़ो सचार आहीं गैरो। हिन वटि कहिड़ो सबूत आहे जो ये सच ॻाल्हाए रहिया आहिनि? सच ऐं कूड़ जो फ़ैसिलो मूंखे करणो आहे, तोखे न। वज़ीर खामोश थी चुप करे वेही रहो। तो जड़न के खामोश करण मूंखे ईंदो आहे। हा वॾेरी पंहिंजो फ़ैसिलो ॿुधा। वज़ीर जे भाउ ग़लति हरकत कई आहे ऐं हीउ गैरत जो मामिलो आहे। इन करे त हिन जे ॾोह जी अहमियत खून खां वधीक आहे ऐं मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त वज़ीर जे भाउ जा हथ कपिया वञनि। जे आईंदा को बि माण्हू कंहिंजी न्याणीअ में हथ न विझे, बाक़ी रबना वारा हिननि खे बख्श कनि त करे सघनि था। न वॾेरी मां हिन खे बख़्श कोन कंदुसि। सुबेदार सिकंदर हाणे